अॻूणे वज़ीर आज़म जे प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म ख़ान साइफ़र खे हिकु सोचियल सम्झियल साज़िश करार ॾेई छॾियो। आज़म ख़ान 164 तहत इस्लामाबाद जे मैजिस्ट्रेट जे साम्हूं एतराफ़ी बयान रिकॉर्ड कराए छॾियो। सदस्य चवण त साइफ़र मामले में समूरनि काबीना मेंबरनि खे मुलवस कयो वियो ऐं समूरनि माण्हुनि खे ॿुधायो वियो त साइफ़र खे कीअं इस्तेमालु करे सघिजे थो। साइफ़र जो हक़ीक़त सां को ताल्लुक़ नाहे। साइफ़र खे सिर्फ़ सियासी मक़सद लाइ इस्तेमालु कयो वियो। इहो ड्रामो प्री प्लान बणायो वियो हो। जेका ॻाल्हि असां पहिरें ॾींहं खां चई रहिया हुआसीं उहा अॼु आज़म ख़ान चई छॾी। पीटीआई चेयरमैन इक़्तिदार खे बचाइण लाइ साइफ़र जो ड्रामो रचायो। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो रद्द अमल। संदसि चवण आहे त आज़म ख़ान जे बयान खां पोइ हक़ीक़त सभिनी जे साम्हूं अची वई। पीटीआई चेयरमैन इक़्तिदार बचाइण लाइ परॾेही पॉलिसी खे दाअ ते लॻायो। फौजी अदालतुनि में सिविलियंस जे ट्रायल ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। अटॉर्नी जनरल दलील ॾींदे चयो त 9 मई जे वाक़िअनि ते फ़ौज लचक जो मुज़ाहिरो कयो। फ़ौज हथियार हलाइण में मुकमल तरबियत याफ़्ता हूंदी आहे। फ़ौजी ऑफिसरनि जे पुलिस वांगुरु मुज़ाहिरीन सां मुंहुं ॾियण जी तरबियत नाहे हूंदी। उन्हनि खे अहिड़े क़िस्म जे जथनि खे चिड़विचड़ करणु या न करणु सेखारियो वेंदो आहे। चीफ जस्टिस उमरता बंदयाल रिमार्क्स ॾिना आहिनि त अव्हां चई रहिया आहियो त फ़ौजी सिर्फ़ु गोलियूं हलाइण ॼाणनि था। 9 मई वारा वाक़िआ संगीन आहिनि। अहिड़ा हमला कॾहिं न थिया, पर ट्रायल मुनसिफ़ाणो थियणु घुरिजे। सिंध काबीना डायरेक्टोरेट ऑफ अकाउंट्स खे बंदि करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर पारां डायरेक्टोरेट ऑफ अकाउंट्स जे मुलाज़िमनि खे नाणे खाते जे सरप्लस पोल में रखण जी हिदायत। प्रोविंशियल फाइनेंस कमीशन ठाहिण जी मंज़ूरी। पीएफसी जो चेयरमैन वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हूंदो। पीएफसी जो को चेयरमैन मकानी इदारनि वारे खाते जो वज़ीर नासिर हुसैन शाह हूंदो। काबीना खैरपुर स्पेशल इकोनॉमिक ज़ोन ते वन विंडो सहूलियत क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ख़ुराक खाते काबीना खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त हिन साल 5 मिलियन टन कणिक जी वधीक ज़रूरत पवंदी। वॾे वज़ीर हिदायत कई आहे त ख़ुराक खातो ख़ानगी शोबे सां कणिक दरामद करण जो ॻाल्हाए। निजी शोबो दरामद करे त ठीकु, न त सिंध हुकूमत 5 मिलियन टन कणिक दरामद कंदी। सिंध काबीना दी यूनिवर्सिटी ऑफ लाड़काणो ठाहिण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़िले लाड़काणे जे हायर एजुकेशन इंस्टीट्यूट ऐं लॻापियल कॉलेजिस खे गॾाए यूनिवर्सिटी क़ाइमु थींदी। काबीना दी यूनिवर्सिटी ऑफ लाड़काणे जो बिल असेंबली ॾांहुं उमाणे छॾियो। काबीना मोटर व्हीकल रजिस्ट्रेशन मुतारिफ़ कराइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। हाणे गाॾियुनि जी बुक जी जॻह ते सिक्योरिटी फीचर्स वारो कार्ड जारी कयो वेंदो। कार्ड जी सिक्योरिटी फीचर्स वधीक बहितर कया वञनि। वॾे वज़ीर एक्साइज़ एंड टैक्सेशन खे हिदायत। तोशाखाना केस ॿुधण जोॻो करार ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। ट्रायल कोर्ट में ईंदड़ ॿुधणी कॾहिं थींदी? चीफ जस्टिस आमिर फारूक जो ॿुधणीअ दौरान सवाल। ट्रायल कोर्ट केस जी ॿुधणी सुभाणे थींदी। वकील ख्वाजा हारिस जो जवाबु। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में ज़ोरदार बरसात। घरनि जूं भितियूं किरण जे वाक़िअनि में 13 ॼणा फ़ौत थी विया। इस्लामाबाद में तेज़ बरसात दौरान पेशावर रोड ते गोलड़ा मोड़ वेझो भित किरी पई। 12 ॼणा मलबे हेठां दॿिजी फ़ौत थी विया। रावलपिंडी में 200 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड। ज़िले इंतिज़ामिया पारां नालालाई जे भरपासे में रहंदड़ माण्हुनि खे एहतियात करण जी अपील। पाक फ़ौज जा दस्ता नालालाई पहुची विया। सिंध जे गादी वारे शहर कराची समेत सूबे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सुभाणे खां 23 जुलाई ताईं ज़ोरदार बरसात जी यक थी। हैदराबाद, बदीन ऐं ठटे में सुभाणे खां तेज़ हवाउनि सां गॾु बरसात जो इम्कानु। मौसमियात खाते मूजिबि मीरपुर ख़ासि, सखर, जैकबाबाद, थरपारकर, खैरपुर, लाड़काणे ऐं ॿियनि इलाइक़नि में मींहुं पवंदो।
नवे ॾींहनि जो मतिलबु इहो न आहे त चूंडूं उन ई ॾींहं ते थियनि। आम चूंडूं 60 या 70 ॾींहनि में थी सघनि थियूं। असेंबलियुनि जे टुटण खां पोइ चइनी सूबनि में क़ौमी असेंबली जी चूंड हिकु ॾींहं में थींदी। चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। 9 मई ते मुल्क जी दिफ़ा ते हमिलो कयो वियो। उन ई जथे खे मुल्क जी सियासत में हिसो वठंदे न ॾिसी रहियो आहियां। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो बयानु। कश्मीर जो मसइलो कश्मीर जे अवाम जी ख़्वाहिशुनि मूजिबि हल थियणु घुरिजे। भारत वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि में मुलविस आहे। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी जो बयानु। बलोचिस्तान में मस्तोंग लिंक रोड ते ॼाणी जी गाॾी कल्टी, 2 ॼणा फौत, 19 ज़ख़्मी। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी सिविल अस्पताल मुंतक़िल। लखी गुलाम शाह वेझो शेख बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो, 3 ज़ख़्मी। ॻोठ इब्राहिम शेख में पाणी जे वारे तां नौजवान परवेज़ मारिजी वियो। ज़ख़्मी थियलनि में अमीर ज़ादो, वकील ऐं तुफ़ेल शामिल। धुरियुनि में छिकताण बरक़रार। नौशर फिरोज़ी सिविल अस्पताल जे वॉशरूम मां नौजवान जो लाश ते फौती जी सुञाणप न थी सघी। लाश अस्पताल में पयल। वारसनि जी ॻोल्हा जारी। शहदाद कोट में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में 1 ॼणो क़तल। कुबो बस स्टैंड वटि हथियारबंदनि नौजवान मुख़्तियार मक्सी खे पिस्तल जा फायर करे क़तल कयो। मीरपुर साकरो वेझो बगाण शहर में प्लॉट जे तकरार तां ख़ासकेली ऐं पेरोज़ानी बिरादरीअ जी 2 धुरियुनि में झेड़ो, 13 औरतुनि समेत 29 ॼणा ज़ख़्मी। झेड़े दौरान फायरिंग, लठन ऐं कुहाड़ियुनि जो इस्तेमालु। झेड़े सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। ज़ख़्मियुनि खे अस्पताल नियो वियो। अशरफ ऐं अली जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। दाद लखारी भरिसां ॻोठ ख़ुदा बख़्श लगारी जो रहवासी परवेज़ लखारी ओबावड़ो खां शादीअ जी दावत तां वापसि ईंदे अगवा। धाड़ियलनि जो मफ़वी जे वारसनि खे फ़ोन, बाज़ियाबी लाइ 50 लख रुपया भुंग तलब। वारिस सख़्त परेशान। ओबावड़ो वेझो ॻोठे साले चाचड़ वासी नौजवान मुबैना तौर अगवा। ज़मीन ते पाणी ॾींदड़ नौजवान क़बूल अहमद कोश मुबैना तौर अगवा थी वियो। खानपुर भरिसां हथियारबंदनि हथां औरत क़तल, 1 ॼणो ज़ख़्मी। ॻोठ थारियो में चोरीअ लाइ आयल हथियारबंदनि मुज़ाहिमत मुस्मात जंसार महर खे क़तल करे छॾियो। मक़तूला जो लाश ऐं ज़ख़्मीअ खे खानपुर अस्पताल आंदो वियो। ज़रूरी कार्रवाई बाद मड़ वारसनि हवाले। साले पट भरिसां गुम थी वियल नौजवान जो रोहिड़ी केनाल मां लाश तार। 186 वासी सुफन शंबाणी 2 ॾींहं अॻु गुम थी वियो हो। गुम थी वियल नौजवान जो लाश रोहिड़ी केनाल हुसैनाबाद लॻ मिलियो। रहड़ के भरिसां ॻोठ बागो भुट्टो वासी अब्दुल फताह भुट्टो और ताणे आवाज़ ते हिरक जी अगवा। मुग़वी जे वारसनि सां धाड़ियलनि जो फ़ोन ते राब्तो। 80 लख रुपया भुंग तलब। वारसनि जो चवणु आहे त हू मिसकीन आहिनि, वटि खाइण पीअण लाइ कुझु न आहे। 80 लख रुपया किथां आणींदा? नौजवान जी बाज़ियाबी में मदद कई वञे। कंदरकोट में FCL कार जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो गुज़िरियल 29 कलाकनि खां धरणो जारी। धरणे सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। मुग़वी ख़ालिद ख़ान जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रहंदो। वारसनि जो चिता। उडेरो लाल लॻ पलेजाणी रेलवे स्टेशन ते मालगाड़ी जूं बोगियूं पटड़ी तां लही वञण खां पोइ मुअतल थियल रेलवे ट्रैक जी बहाली लाइ कोशिशूं जारी। पलेजाणी रेलवे स्टेशन ते मालगाड़ीअ जूं 10 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। रेलवे ट्रैक बंदि थियण सबबि ॿिन्हिनि पासनि खां ईंदड़ वेंदड़ रेलगाॾियुनि जी अच वञ मुअतल कई वई आहे। रेलवे इंतज़ामिया मूजिबि रेलवे ट्रैक जी बहाली लाइ कोशिशूं जारी आहिनि। ट्रैक जी बहाली में कुझु वक़्तु लॻंदो। खैरपुर में सेबको जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ शहरियुनि जो सेबको ऑफिस जो घेराव। धरणो सचल टाउन जे रहवासियुनि सेबको ऑफिस जो घेराव करे टायरनि खे बाहि ॾिनी। मुज़ाहिरीन जो चवणु आहे
त सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील करण लाइ 50,000 रिश्वत वठण बावजूद ट्रांसफार्मर तब्दील न थियो। बिजली न हुअण सबबि पीअण जे पाणी जो बि बहिरान पैदा थियो आहे। बिना देर ट्रांसफार्मर तब्दील करे परेशानी ख़त्म कई वञे। मीरपुर साकरे में पानी की खोट, महंगाई ऐं बदमनी ख़िलाफ़ GSN मुहाज़ जे सॾ ते एहतजाज। कारकुननि ऐं शहरनि रेली कढी मुख्य स्टॉप ते धरणो हुयो। अॻवाणनि जो चवणु आहे त तालके में बदमनी चोट चढ़ियल आहे। पाणी की खोट ख़त्म कराई वञे ऐं शहर में अमन बहाल करायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।